अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भली कार ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। इलेक्शन जे हवाले सां आज़ाद राजूनी इताद यूसी मिशन वडी ते पंहिंजी वर्क तेज़ करे छॾी, जॾहिं त कुंभार बिरादरी पारां आज़ाद राजूनी इताद जी मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। आयल सभिनी महिमाननि जो शुक्रिया अदा करियां थो। ॻाल्हि इहा आहे त हाणे तव्हांखे सॼी ख़बर आहे हींअर जेका मुहिम हले पई सा इलेक्शन जी मुहिम आहे ऐं पाण खे हाणे छा करणु खपे। हाणे इहा सभिनी खे ख़बर आहे, पंहिंजो राजू इताद आहे। हाणे पाण खे इहा कोशिशि करणी आहे, पहिरीं घर घर वञिणो आहे, हर कंहिंखे पंहिंजो करिणो आहे, पाण खे वोट जी हींअर ज़रूरत आहे। ॻाल्हि इहा हाणे ॿियूं ॻाल्हियूं आउं कहिड़ियूं सम्झायां, कुझु मिसाल तव्हांखे ॾियां थो। हाणे जेके कोली आहिनि, हाणे उहे जेके अॻे वॾेरनि जे चंबे में हूंदा हुआ, उहे बि हींअर आज़ाद थी विया आहिनि। पंहिंजा माण्हू अञा वॾेरनि जे चंबे में आहिनि। मिसाल वठो, हाणे कोलियुनि में वॾी सुजागी अची वई आहे। कोली जेके वॾेरनि वटि हारी हूंदा हुआ, 20 माण्हू हूंदा हुआ, उहे 10,000 खणंदा हुआ त उन्हनि ते 70,000 कर्ज़ु हूंदो वॾेरे जो, पर उहो लहंदो ई कोन हो। पोइ नेठि के माण्हू उन में सुजाग थिया, कामरेड थिया। पोइ उहे ॻोठनि में वेंदा हुआ, बाबा अव्हां जेका 10 माण्हू आहिनि, 2 माण्हू हिकिड़ो चयो कराची या ॿिए हंधि किथे कमाए, हाणे हिकिड़ो वञे स्कूल में अभी तइलीम पहिरायो ठहियो। हाणे जेकॾहिं उहो माण्हू वॾेरे वरितो कमाए त उनजो पघार 2,000 3,000, ॿिए वरितो कमाए हुनजो पघार 15,000 ठहियो। नेठि आस्ते आस्ते वधंदा, पोइ उन्हनि पंहिंजा प्लाट वरिता, पोइ उहे जॻहियूं ठाहिरायूं, पोइ हुननि पंहिंजा ॻोठ आबाद कया। आस्ते आस्ते वधी वक़्तु अची विया। हाणे नतीजो इहो निकितो, हाणे इलेक्शन जो दौर बि अची वियो। हाणे वॾेरा अचनि था, जेके हारी आहिनि उन्हनि वटि वेठा आहिनि, अञा उहे आज़ादु कोन थिया आहिनि। त बाबा सुबुह जो वोट ॾेई छॾिजो, कमदार आहियो त वोट ॾेई छॾिजो, तीर ते या बोतल ते कंहिं ते बि। माना हा, बाक़ी जेके कोली आज़ादु वेठा आहिनि, पंहिंजा प्लाट पंहिंजा ॻोठ ठाहियो वेठा आहिनि। हुननि वटि वॾेरो अचे थो, पटेल यार वोट असांखे ॾिजो, हीअ करे इहो शौर आणो। अभी मिसण जी हालत ॾिसो छा आहे। मिसण में थोरी बरसाति पई आहे, माण्हू उते कोन था सघनि, गंदनि जा ढेर लॻा पिया आहिनि। हाणे जेकॾहिं 4 साल अञा पाण छॾे ॾिनूं, इहे पाण खे यार घरनि में ठाहिणियूं पवंदियूं, पाण मटे कोन सघंदा। असीं सोचूं था, सुबुह जे टाइम ते उथूं था, हितां असांजूं जेके नियाणियूं बचियूं थियूं, हेॾा वर मथे करे कटर वञा, असांखे उन्हनि जो ख़्यालु आहे। पर आउं ॾिसण वारनि खे चवां थो, यार कुझु सुठो ही टाइम ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं रोज़ इहे टाइम कोन ईंदा आहिनि। हाणे ही पाण खे हींअर मौक़ो तमामु सुठो मिलियो आहे ऐं बच बि पूरो आहे। ऐं जेकर पाण हिमत कंदासूं, इंशाअल्लाह ताला पाण मुख़्तियार पैनल खे कामयाबु कंदासूं, त मुख़्तियार पैनल जी कामयाबी इहा पंहिंजी कामयाबी आहे। सही, पंहिंजो शहर जेको आहे उहो ॾींहं ॾींहुं पोइते पियो वञे। छाजे करे पंहिंजे शहर जेको धणी दौड़ी आई कोन्हे, हाणे धणी दौड़ी शहर जा थिया आहिनि। शहर मौलवी इस्माइल जा, मौलवी अब्दुल करीम जा शागिर्द आहिनि। हिन मिसण वॾी खे कॾहिं बि टिठाइण कोन ॾींदा। हा, बहरहाल ही तमामु यानी मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो कुंभार इताद सॼो मुख़्तियार सां पैनल सां हाणे कुंभारनि खे ॻाल्हियूं हाणे सम्झ में आयूं आहिनि त असांजो सॼण केरु आहे, असांजो दुश्मन केरु आहे। असां पंहिंजा 40-50 साल विञाए छॾिया आहिनि, पर कुझु बि कोन थियो। छाजे करे असां सां गॾिजी सुबुह जो असीं घटी मां कोन था निकिरी सघूं। हा, ऐं आउं हाणे वरी ॿियो चवां थो, कुंभारनि खे, ॻोठ वारनि खे, राजनि खे, सभिनीनि खे इहो अर्ज़ु थो करियां, महिरबानी जेके अॻे अव्हां खां वोट वठी विया आहिनि, वरी वोट वठणु अचनि था, घटि में घटि एतिरो ॻाल्हायो, असां 5 सालनि में छा कयो आहे। उन्हनि खे जेके आहिनि ॻाल्हाइण जी ताक़त ई कान्हे, छा करे हू उन्हनि जा वात सिधा पिया आहिनि। जीअं त ॻोठ जी भलाई लाइ अॻ में तव्हां हुई ख़ुदा करणु कमु कंदा आहियूं, हाणे जे तव्हां वोट ॾिनो पोइ असां त ॾींदो फ़र्ज़ु। इंशाअल्लाह उन खां पोइ गटर सिस्टम
नाली सिस्टम गैस सिस्टम इंशाल्लाह तव्हांखे को बि में फ़र्क़ु कोन थींदो। असांजो नेटवर्क बाक़ाइदे ही सेट वेठो आहे, इनखे बार बार इहे ई आहे, को बि मिसण जो कमु न रहिजे। इन लाइ तव्हां वटि हली आया आहियूं मोटण लाइ। ऐं दोस्त जेके मन पाड़ो पिया मुंहिंजो घर पिया, असांजो पूरो मिसण घर आहे असांजी शेकनि जो। हर को मामू चवे हिन करे को पारो हुजे,